इनके न मारियो, ये तव्हांखे कोन पई सुञाणे। छोकरी हे मिठल जी धी राबेल आहे। महलन जी राणी आहे, राणी मिठल जी धी आहे। दोस्तों ड्रामा सीरियल पापनगर अज तक अपडेट दींदासीं पापनगर ड्रामे जी। इन जो टीज़र भी तव्हां ॾिठो आहे। तव्हां इंतज़ार में आयो त हीउ ड्रामो कॾहिं मुकमल थींदो ऐं असां ॾिसंदासीं। ऐं दोस्तों असल में मां ॿुधायां पापनगर जा 2 स्पेल त लॻभॻि मुकमल पिया आहिनि। 3 स्पेल जी भी तैयारी आहे ऐं 3 स्पेल मुकमल थींदो त ड्रामो हलायो वेंदो। ईद जे वेझो वेझो हिन ड्रामे खे पापनगर खे हलायो वेंदो। रमज़ान शरीफ़ में उम्मीद आहे एतिरे ॾींहंनि में हलायो वेंदो, छो त पापनगर VIP सोप सीरियल आहे, मेगा सोप सीरियल आहे। बहरहाल आहे के 3 वारनि जो। ऐं दोस्तों तव्हां हिकु टीज़र इन जो ॾिठो आहे, ॿियो टीज़र बि ईंदो, इन जो 3 टीज़र बि ईंदो, पोइ इन जो ईंदो पुरमो। छो त टीज़र तव्हांखे ॾिठा आहिनि सभई 3 टीज़र जेसिताईं मुकमल न थींदा तेसिताईं पुरमो न ईंदो। पुरमो जंहिं टाइम अची वेंदो उन खां पोइ इन जो फर्स्ट यानी पहिरियों एपिसोड हलायो वेंदो इन ड्रामे जो, यानी पापनगर ड्रामे जो पहिरियों एपिसोड पोइ बाद में हलायो वेंदो। इंशाअल्लाह इहे तमामु जल्द इहे जेके तव्हांखे ॻाल्हियूं असां ॿुधायूं आहिनि इहे मुकमल थियण वारियूं आहिनि ऐं तव्हांजो शौक़ु पूरो थियण वारो आहे। तमामु जल्द इहो शौक़ु तव्हांजो पूरो थियण वारो आहे। ऐं अपडेट जे दोस्तों सुठी लॻी लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।